दोस्तों ही कचहरी बज़्म ग़ालिब जी अॼु कराची वाह ते चाचे मिसरी खान जे उताक ते कचहरी आहे बज़्म ग़ालिब जी तरफ़ां दोस्त ते वेठा आहिनि। हाणे असां वटि हिकिड़ो सिंध जो मशहूरु सुगर साईं ख़ादिम हुसैन साहिबु आहिनि। उहे ख़ादिम हुसैन मंगलो साहिबु उहे बैत ॿुधाईंदा। जी साईं कराची वाह जे किनारे ते साईं जन जाम छोरो जे वेठो जेको आहे सो ही महफ़िल हिकिड़ी रखी वई आहे। उन महफ़िल में ही महिमान परे परे खां आया आहिनि। इन लाइ हिकिड़ो आजान जो बैत अर्ज़ु कंदासीं। आजान जो बैत आहे त आया आहिनि कुर्ब करे ही माना आहे त महिमान ख़िदमत कबी तिन जी थींदा क़ादिम अलाह जा एहसान सिक रख बि सैयदी त मौला ॾींदो मान पोइ दाता ॾींदो दान मोहबत मंझि मंगलो चए चए भले आए भला जानी भलायूं ॿार सजण साईं लखे लाइक़ तुंहिंजा आए असां वटि घुमण साईं किरोड़े कुर्ब करे आए असांजे अंगण साईं साम्हूं वियो लाहियोसि कड़ी ॾियो ड्रव ते ॾिसण साईं रही पो राति जोगी मञो मुंहिंजो चवण साईं कयूं वेही कचहरी ॾियो ॾुख सूर सलण साईं खोड़ ख़ुशी थी ख़ादिम खे जो मंगले सां आयो मिलण साईं मंगले सां आयो मिलण साईं चए वेही विया मन सां बहितर कर तूं बात ॻाल्हियूं करके गुड़ भरियूं साह बसंदी सफ़ात अदब सिखो आकलन खां ॾाह बसंदी ॾात पोइ बारी बाबरकात लुत्फ़ करे लाछारी जाए चए वेही विया मन सां बातो कॾहिं न बोल वेही वरिया मन सां बातो करे न बोल ॿियाई छॾे ॿ गुण तूं चङियूं ॻाल्हियूं छोल नेकीअ संदा निर्मल तोखे भरिजी मिलंदा झोल पोइ अहिड़ियूं ख़बरूं खोल जो लुत्फ़ कंदे लाछारी चए अञा पढ़ूं चए साईं मोहबत जो बैत आहे हिकिड़ो त संगत ईद ते दाऊं कयूं त असांजो यार ईद ते कोन आयो मूं चयो त मुंहिंजो यार ईद ते आयो मुंहिंजे लाइ ॿ ईदूं थी वियूं। हाणे सॼण मुंहिंजे साम्हूं वेठो आहे ॻाल्हि थो करे सुगर ख़ादिम हुसैन चए थो निमाणा नेण नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे नवां नाता जानी जीअ में जड़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेण नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे चए लब गुलाब ॾंद मोती मिठो महबूब तॾहिं मुर्गियो सम छेला सितारनि जीअं खिड़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेण नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे नवां नाता जानी जीअ में जड़िया अहिड़ा जो छा चइजे चलो हथ हथ में ॾियो आयो दिलबर रकीबन में ॾिठो बि थिए सजण मुंहिंजो ॾिसी मूंसां सड़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेण नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेण नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे नवां नाता जानी जीअ में जड़िया अहिड़ा जो छा चइजे भरे जाम मजा साकी भरे प्यालो पिरी प्यारियो ख़ासा ख़्याल खुमारनि जा चढ़िया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेण नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे पेट पुख्ता पया पिरीअ सां ख़ादिम तुंहिंजो अदना गुलाम इंशाअल्लाह ताईं क़यामत कढिया अहिड़ा जो छा चइजे निमाणा नेण नेणनि सां अड़िया अहिड़ा जो छा चइजे नवां नाता जानी जीअ में जड़िया अहिड़ा जो छा चइजे। हाणे असां वटि साईं कचहरी में मौजूदु आहिनि सिंध जा मशहूरु सुगर साईं काज़ी बदर साहिबु उन्हनि खे असां दरख़्वास्त कंदासीं आया अंगण अजीब मौजा मेहरबान अंगण अची उजरो क्यों क्या अल्लाह जा एहसान सौ सौ गदा न सजणनि सां बेकादी से कुर्बान मौला ॾींदो मान सदके ज़ात सैयद असांजो उस्ताद फरमाए त पंहिंजो उताक उन्हनि जी जेके आकिल चवनी ईंदो कर जोर ॿुधाए त ॾाहप वारी पिठ पिरोली ॾींदो कर मन मिसरियूं मलूक जे वटन खणी ॾींदो कर सभु ॿुधाए संगत में हिकु नेकी पाण सां ॾींदो कर पोइ थधो घड़ो थींदो कर त मोत थो अर्ज़ु थियो त ज़माने जे कुटिलियूं गवारा कयोसीं ज़माने जे कुटिलियूं गवारा कयोसीं मगर तो मारियो त बजाए गुलनि जे गुलनि खार दोन वफ़ा जो निरालो नमूनो ॾिठोसीं निगाहे करम आया काती सां घुमण लाइ अंदाज़े करम ते त मुर्गी उस्ताद बुखारी जो चंद सिकियो न उस्ताद बुखारी जो फरमाए त रुवारे मूंखे पाण मुर्गी ॾिनाई हटनि ते ईअं लूण मुर्गी ॾिनाई सॼे वाट वींदनि खे प्यारियाई ड्रव ते मूं मिंठूं कयूं पर न सुर्की ॾिनाई हिकिड़ो भेरो अधूरो दिलासो बि कुर्की ॾिनाई चयुमि नेठि उस्ताद जो केरु थींदो वराणे में ख़ामोश मुर्गी ॾिनाई फकीर जो अर्ज़ु करे त उस्ताद तो चयो आहे त
रुआरे मूंखे पाण मुर्गी नहीं पर मां थो चवां त खिली पाण मूंखे रुआरे छॾियाई मिठो ज़हर ज़ोरी पियारे छॾियाई गुलनि जे दसनि ते रखी पेर पंजा असांखे कॾनि ते सुम्हारे छॾियाई खणी जाम हथ में पीअण लाइ चयाई अञा हथ घेरम त हारे छॾियाई निकाबनि खे चीरे हिजाबनि खे टोड़े अखियुनि जे इशारनि सां मारे छॾियाई ख़बर ख़ैर जी हुन लधी की न आहे लॻे थो त दिलि खां धिकारे दादन फकीर की सीटूं आहिनि न साईं हेठो त ही दिलि पंहिंजी ॾाढी दुखारी थी पई आहे ॾुखे यार सां पंहिंजी यारी थी पई आहे बदन सारे में बेकरारी थी पई आहे तबीयत ज़माने खां आरी थी पई आहे रुठल मुंहुं सां मुंहिंजो ॾिसी यार प्यारो रक़ीबनि जे दिलि में बहारी थी पई आहे अञा ताईं हासिल न थियो कुझु दादन अजाई वारी थी काश मूंखां ए सॼण जे मोकिलायूं थो वञी राग हसरत जो मुंहिंजे दिलि ते लॻायूं थो वञी ओज तो कीअं थो वञी ॾाढी ॿुधायूं थो वञी मां बि सो बि वरी चरियो बनायूं थो वञी उम्र छोटी में कंदो है की न की मूंखां हिजाब नौजवानी में भला छो मुंहुं लिकायूं थो वञी थींदी बदनामी ॿिन्ही जी सभु मूंखे ईंदो कोन सुध लही थो का त कंहिंजो घर जलायूं थो वञी थो वञी पर कंहिंजे यार कंहिंजे सहारे दादन खे थो छॾी दिलि न कंहिंसां लाइजे यार अहिड़ो पढ़ाई असांजी कचहरी में हाणे मौजूदु आहिनि लतीफ़ साईं जा पार्कूं ऐं पंहिंजे निराले अंदाज़ में वाई ॿुधाईंदड़ उस्ताद कमरदीन साहिबु उन्हनि साईं जिन खे असां गुज़ारिश कंदासीं असांखे लतीफ़ साईं जी वाई साईं महिरबानी सभिनी वतन वासियुनि खे हक़ मौजूद जाली मदद थिए लतीफ़ साईं सुरघातू मोड़ो मला वेठा आहियूं पाणी जे कंधीअ ते मोड़ो मला यादि थो अचे जेकस झलिया मच घातू घर न आया घातू घर न आया काए हल्लो ना खुआओ वो काए हल्लो ना खुआ करो बुरे ते बच जेकस जलिया मच घातू घर न आया घातू घर न आया मुंह धारा मछड़ा अल्लाह घातू म्यामदारन सी मुखे कादर विज मकान हथ मुझे हाणे कदर लिदो जिन रे काथे संदन कुटियूं काथे संदन रच काथे संदन रच जेकस जलिया मच गातू घर न आया गातू घर न आया कई हल्लो न कुआ कई हल्लो न कुआ करो बुरे ते बच जेकस जलिया मच गातू घर न आया गातू घर न आया काल कलाची व्या छतियूं खणी चुगेर भाइरन भेरो न कयो अदन की अवेर अहिड़ी खासी खेर कुन भराए चली कुन कड़को ॾाढो अॻियां अथव अच वो अॻियां अथव अच जेकस जलिया मच घातू घर न आया घातू घर न आया कहे हलो न खुआ कहे हलो न खुआ करो बुरे ते बच जेकस जलिया मच घातू घर न आया घातू घर न आया काल कलाची छतियूं खड़ी चुगेर भाइरन भेरो न कया अदन की अवेर
एड़ी खासी खेर कुन वराए झली ये लतीफ मतो आई मच्छ थोड़ो थियो तू ना हणी चातो ॾिठी अचे पाणी पुनारी अड़ो जवावर के बहुत मच्छ मोटण जी कान कई काई में कोह करी मोटण जो पहो हाणे सिर मथे सहो मेजू मलाहन जूं हा ऐं लुडो लूड इहो पर घाट वणन जी कुन कलाची कोड सुख न सुता कॾहिं अदियूं शाह लतीफ चए सिंध जो घोट लतीफ चए सभु लंघेदा सभु लंघेदा जे कसे झलिया मच घाटू घर न आया घाटू घर न आया काए हलो न कुआ वो काए हलो न कुआ करू बुरे ते बच जे कसे जलिया मच घाटू घर न आया घाटू घर न आया ये महिरबानी साईं महिरबानी यार असां वटि सिंध जो नामो अदीब साईं अल्ताफ़ मलकानी साहब मौजूदु आहिनि साईं जिन खां हिकिड़ो सुवाल था पुछूं साईं जिते असांजे समाज में मज़हबी इंतिहा पसंदी या तबक़ाती इस्तेसाल आहे ही कचहरियूं समाज में बहितरी जे लाइ पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करे सघनि थियूं जंहिंमें लतीफ़ साईं जो बहितर पढ़िया वञनि लतीफ़ साईं जो पैगाम ॾिनो वञे जंहिंमें सुगर पंहिंजो पैगाम ॾियनि जंहिंमें अदीब पंहिंजो पैगाम ॾियनि ही समाज में कहिड़ो मुस्बत पंहिंजो किरदारु अदा कंदियूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं इन ते तव्हां पंहिंजो पैगाम मुर्शिद लतीफ़ फरमायो आहे त सुती सेज हुयास मूंखे आह उथारियो जीअं जोगीअ जाॻायास आऊं न जीअंदी उनरी हक़ीक़त इहा त समाज में ओस ताईं शौरी सुजागी नथी अचे जेसि ताईं उनखे को जाॻाईंदड़ सुजाग कंदड़ अॻवान दानिश्वर या अदीब पैदा नथो थिए इहा सिंधी क़ौम जी ख़ुशकिस्मती आहे त सिंधी क़ौम खे लतीफ़ साईं जहिड़ो मुर्शिद लतीफ़ साईं जहिड़ो रहबर मिलियो आहे लतीफ़ साईं असांखे अॼु खां 300 साल अॻु में इहो साॻियो सबक़ु ॾेई वियो जीअं साईं कमरदीन असांजे अॻियां वाई पढ़ी त अॼु घाटू न घर आया इहा हक़ीक़त आहे त लतीफ़ साईं जी हिकिड़ी सिट आहे त मिड़िया मच्छ हज़ार भाङा थींदी सुहिणी खणी जेकॾहिं ईअं चऊं त सिंध सां तशबी आहे सिंध खे हिकिड़े पासे खां अफ़गानी ॿिए पासे खां बर्मी बंगाली टे पासे खां जेके मुख़्तलिफ़ ज़ालिम कुवतूं आहिनि उहे वकोड़े वियूं ऐं इहा हक़ीक़त आहे त सिंध खे भाङा करण जी कोशिश में अहिड़े दौर में असां जेकॾहिं मुड़ी मुठ न थींदासीं त यकीनी तौर ते असां उन कख जी झूपड़ीअ वांगुरु विखरी वेंदासीं जेका कख थी उॾामी वेंदी आहे अहिड़ी सूरत हाल में हीअ जेके असांजा नंढड़ा मेड़ाक आहिनि हीअ जेके असांजूं नंढड़ियूं कचहरियूं आहिनि इहे न रुॻो असांखे हिक ॿिए जा ॾुख सूर सम्झण ऐं ओरण जो मौक़ो ॾियनि थियूं पर इन सां गॾोगॾु जेके आस पास असांजा ॻोठाणा रहनि था जेके आस पास असांजे ॿिया दोस्त रहनि था जंहिं वटि सियासी ऐं समाजी सुजागी घटि आहे उन्हनि दोस्तनि खे असां हिननि कचहरियुनि जे ज़रिए पंहिंजे इज्तमाही ऐं इनफ़रादी ॾुख ऐं सूर ॿुधाए उन्हनि खे पाण सां गॾु खणी सघूं था उन्हनि में उहा शौरी सुजागी उन्हनि में उहो क़ौमी शौर उन्हनि में उहो समाजी शौर उन्हनि में उहो ज़ालिम ऐं मज़लूम खे सुञाणण जो जेको फ़र्क़ु आहे उहो उन्हनि में पैदा करे सघूं था त यकीनी तौर ते हीअ असांजा नंढड़ा मेड़ाक आहिनि पर हीअ नंढड़ा मेड़ाक न आहिनि छाकाणि त सिंधी माण्हू जी सकाफ़त में ओताक शामिल आहे इहे माज़ी में इहे असांजूं ओताकूं हुयूं
जितां असांजो समाजी शौर फुटंदो उन्हनि ओताकुनि जूं कचहरियूं हूंदियूं जिते असांजा सुघड़ शाइर अदीब जीअं अॼु असां वटि ॿ सिंध जा वॾा मशहूरु सुघड़ वेठा आहिनि साईं ख़ादिम हुसैन मंगलो साहिबु आहे, काज़ी बदर साहिबु आहे, हेॾा लतीफ़ जी वाई ॻाईंदड़ साईं कमरदीन आहे। ॿिया बि जेके समूरा दोस्त आहिनि सभु बाशूर आहिनि, सभु सम्झदार आहिनि ऐं सभु हिन पंहिंजे क़ौमी दर्द खां वाक़ुफ़ु आहिनि ऐं उहे हर उन्हनि असां सभिनी ते जेके बि असां ख़ासि तौर ते मशहूरु माण्हू आहियूं, जेके असां थोरो घणो पढ़िया लिखिया माण्हू आहियूं, असां ते इहो फ़र्ज़ु असां ते इहा ड्यूटी आहे थिए थी त असां पंहिंजी क़ौम जे माण्हुनि वटि वञूं, उन्हनि में समाजी सुजागी, उन्हनि में क़ौमी शौर पैदा कयूं। जीअं लतीफ़ साईं जूं ही ॿ ॾाढियूं शानदार जेके सिटूं त हणणु हकलण ॿेली सारण हे मांझाई मर्क विझनि तान फ़र्क़ु रुक वंदी रांदि में। या लतीफ़ साईं ॿिए हंधि फरमाए थो त सूरे मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, केॾो बि कमज़ोर हुजी, केॾो बि बेहथियार हुजी, पर जेकर तुंहिंजे अंदरि में ख़ौफ़ ख़तरा ख़ौफ़ ऐं लालच इहे इंसान खे पंहिंजे मक़सद खां रोकींदियूं। जेकर पंहिंजे अंदरि मां ख़ौफ़ ऐं लालच खे ख़तमु करे छॾ त यकीनी तौर ते तूं घणो कुझु करे सघे थो। उन करे लतीफ़ सरकार फरमाइनि था त सूरे मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरे आदि ढाल मंढार, मथां तेग तरार मार त मतारो थी। असां दोस्तनि जी महिरबानी। वाह साईं। हिन मौक़े ते साईं सगा जागवार साईं अब्दुल सत्तार भुट्टो साहिब असां वटि मौजूदु आहिनि। साईं जन खे बि गुज़ारिश आहे त उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि ऐं हिननि कचहरियुनि में असां कहिड़ो लाभ हासिलु करे सघूं था। वॾी महिरबानी ज़ुल्फ़ार जी। हिन साईं चाचे मिस्त्री जे जेको आस्थानो आहे, साईं जी ड्यूटी आहे, उते वेहण सां जेका ही कचहरी असांजी सिगा ऐं साईं बज़्म ग़ालिब जे तरफ़ां कचहरियूं थींदियूं रहंदियूं। इन मां इहो सबक़ु मिलंदो त जेको असांजो गुज़िरियल दौर हो, जेके असांजा ॻोठ हुआ, जेके असांजे माण्हुनि में जेके जेके कचहरियूं थींदियूं, उन ज़माने में उन्हनि ॻोठनि में राति जूं कचहरी थींदियूं, सुबुहनि जूं कचहरी थींदियूं, दौर बेत थींदा हुआ। असांजी कोशिशि इहा आहे बज़्म ग़ालिब जी त हीअ जेके बि कचहरियूं थींदियूं असां नंढियूं नंढियूं मेड़ाका कयूं, नंढियूं नंढियूं कचहरियूं सुगड़नि खे घुरायूं था। जीअं असां वटि काज़ी बदर जहिड़ो सुगड़ आहे, ख़ादिम मुगले जहिड़ो ऐं कमरदीन असांजो बिटसणी जो बारकू आहे, जेके दोस्त आहिनि। असांजी कोशिशि इहा आहे त जेको पुराणे दौर जी सिंध जी जेका सकाफ़त आहे, जेके कचहरियूं हुयूं, जेके मोहबतूं हुयूं, असां उनखे कोशिशि कयूं था त उहे कचहरियूं थींदियूं रहनि। उहो ई माहौल असांजी हिन सिंध धरती ते शुरू थिए ऐं हर बाशौर माण्हू बि इहा दावत जी सकाफ़त खे गुज़ारियो। नंढा नंढा कचहरियूं नंढा प्रोग्राम जंहिंमें असांखे तमामु हिकिड़ो घटि धणी जो दर्स मिले थो, सकाफ़त जो हिकिड़े उहो मिले थो। ऐं इहा कोशिशि कनि त जेके बि नंढा नंढा प्रोग्राम असां दिलि जान सां ऐं हर वक़्तु यार दोस्त खे जेके महिरबानी असां दोस्तनि जी ॾिसी त उहे नथा सघूं पर उहो असरु महसूसु ज़रूरु करे सघूं था त साईं कहिड़े अंदाज़ में अखियुनि जे मुतलिक़ चयो आहे। चवे थो त उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंदि, उपटियां त अंधियूं खोलियां त कुझु नथो लभे, ॿूटियां उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंदि, आहे अखियुनि अजब पर पसंदि। हाणे हमल साईं जो हिकिड़ो बैत अची वियो आहे, उहो बि तव्हांखे ॿुधाए रखो। असांजी सिंध में हमल फ़क़ीर खां पोइ हमल जे पाए जो सराइकी शाइर मूंखे तमामु घटि नज़र आयो। कुझु असरु थोरो मूंखे मेहर फ़क़ीर ख़ुदाबाद वारे मां ॾिसण में आयो, पर उन ते बि साईंअ जो असरु हमल साईंअ जो मूंखे सम्झ में आयो त उहो बि काफ़ी असरु हुयो। साईं हमल जो हिन खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि त साईं उस्ताद बुखारीअ वटि हिकिड़ो महिमान आयो, सो तकिड़ो हुजे, चई त साईं मूंखे मोकिलिजो त मां वञा। साईं बुखारी साहिबु चयो दादा वेह, कुझु टाइम त वेह। चई न साईं मूंखे तकड़ आहे ऐं मूंखे वञणु ॾियो। चई मूंखे डायरी खणी ॾे। डायरी खणी ॾिनाईंसि, साईं शेर लिखणु शुरू कयो ऐं हिन वेठे ॾिठो साईं छा लिखियो।
सोहणा आई तकड़ा वेंदई के दम दिल पर टिक दम दम नाल गुजर गया के 4 पहर पर टिक चऊं पहरा चूं चाह न ढापे जुम्मा छंछर टिक हफ्ते महीने हाँ न भरे सन साल सरासर टिक साल भी सोना सिक न लहसी जेतर जीवन तेतर टिक मर भी वञा उस्ताद बुखारी ताई महशर टिक हिकिड़ो बैत साईं हमल जो सराइकी ज़बान में मूंखे सराइकी ज़बान ॾाढी वणंदी आहे छो त सराइकी वारनि बि मूंसां ॾाढो प्यारु कयो आहे मां अहसानमंद आहियां उन्हनि जो हिकु सुहिणा ॿिया सिंगार करेंदई हिन पाप करण दे पारी हिकु सुहिणा ॿिया सिंगार करेंदई हिन पाप करण दे पारी हे ॿिया छोड़ सटेंदई सीने ते वल ज़ुल्फ़ खमो खमदारी से नाहक माण्हू मार घतेंदे मार सिया दंग मारी हे से की कर फबसन खून तैकूं विच साहिब दी सरकारी हे वे हमल हिक ॾींहुं ज़ाहिर थी सन नाहक सभु निर्वारी हमल साईं जो ॿियो बैत चए थो ॻाल्हियूं तुंहिंजूं तमामु मिठियूं आहिनि पर तो उन्हनि में अहिड़ो त को ज़हर विझी छॾियो आहे जॾहिं मां ॿुधां थो त मुंहिंजे जिस्म ते असर अंदाज़ थियो कहिड़े अंदाज़ सां चए थो त सुखुन तेॾे हिन मिठे पर को ज़हर रलाई खेप खुमार चढ़िया दिल मैदी जहदम खिल अलाई होश अकुल वत छोड़ गया को जो पलट पिलाई हमल नाल हमेशा फाल भलाई गल लाई वरी एहसान मताया सॼी संगत जो असां वटि कुर्ब जा पेर भरे आया आहिनि वांगुरु नेणनि मायूं बीठा आहिनि हल्का माण्हू ककरनि वांगुरु हल्का माण्हू ककरनि वांगुरु चोट चढ़ी गजकारूं कनि गौरा माण्हू जबलनि वांगुरु साह सुकायूं बीठा आहिनि गौरा माण्हू जबलनि वांगुरु साह सुकायूं बीठा आहिनि शाही माण्हू ख़ासि साईं अल्ताफ़ साईं शाही माण्हू पाण वणायूं छा न विञायूं वेठा आहिनि शाही माण्हू पाण वणायूं छा न विञायूं वेठा आहिनि शाइर माण्हू शान वञा उस्ताद बचायूं बीठा हाणे असां गुज़ारिश कंदासीं सिंध जे बहितरीन सुघड़ हाणे उस्ताद खादिम हुसैन मंगड़ो जेको आहे गुज़ारत ॾींदो ॿुधाइण अचे थी केॾी पखीअ जो शहर जी अदा चोर जी न कजे चोर जी न कंदे सुरमारी हम गुज़ारत है वाड़े वाह हाँ सर पखीअ जो आटो पखीअ जो हाँ साईं बचे पखीअ जो हाँ साईं आटो पखीअ जो हाँ साईं पखीअ जो उॾरियो अञा चवंदो आटो पखीअ जो अचे सर हाँ पखीअ जो हाँ। खाएरो हाँ पखीअ जो हाँ साईं पखीअ जो शहर जी हाँ साईं अदा चोर जी न कने अदा तू चोर जी न हाँ, मारी एड़ी बधी न कंदे हाँ साईं बचे साईं गुज़ारत अचे थी त पखीअ जो शहर जी अदा चोर जी न कने मारी जो ॻाल्हाइण उमर बादशाह सां चएसि थी अदा पखीअ जो मोड़ शहर जी ॿधी चोर जी छकी चएसि थी अदा मोड़ ॿधी ईंदे पोइ छकी न थींदे अदा मुंहं ते उमर मारू जी गुज़ारत चवंदुसि चे मारूई उमर पियो ॻाल्हाए मारूई सां मारूई तुंहिंजी ज़ात वारनि अचे चोर जी कई वाह साईं वाह साईं वाह मारूई तुंहिंजी ज़ात वारनि अचे चोर जी कई मारी तुंहिंजी ज़ात वारनि अची चोर जी कई हा अदा ज़ात वारनि आदा हा ज़ात ईअं चए जॾहिं ख़ुश्क ख़ासकेली बचे वांगर बचे अञा चए साईं टांडिया चएसि मुगल अञा बि चएसि वाह साईं वाह चएसि छा चएसि छाणी चएसि शाहूकार चएसि आजबाणी चएसि जालबाणी चएसि बि जलबाणी
कैसी है चांडिया, कैसी है खुश्क, कैसी है खास केली, कैसी है मुंगर, कैसी है मुंगर नाम कैसी वाली वही गुजार दे। कैसी तुझे घर वाला बाबा गाली आए मारू यार तो बैठा तू साहब आयो तू दे तो बाबा मारू चयो उमर खे तो तोखे मुझो कहे बुधायो जो तू आए अचे मुख खयूं हलियो वे चयई त मारू तुझी जात वारन अचे चोर जी कई मारू तुझे घराणन जात जा घराणा तुझे घराणन अचे मूंसा या सच्ची कई हेडी सोनी थई बारो कर मारू के खणी आ हाणे मारू ही मई ता मां बैठ तो बुधाया जे किसो उमर मारू जो बुधो दिल लाए जी जे हक में ती तके लोड़ाए एक दी कामल बैठो कोर्ट में कचहरी लाए त हियो गाल हेतरी मता को रही त रंजाए एतरे में कई दूध जी दा कई जो कचहरी आयो काए जे मुद दी त मार में जे अकेली थी घेटा घुमाए जे सो रही थी सिंगार करे तो उड़ा मदर दी उठलाए जे मुंह मथे दी खड़े त शम्स दी शर्माए या बा थई बकरा रखे जोड़ न जुगाए अकुल कजईस इश्क विधईस गालियूं ॻाल्हाए पोइ यार सूंहों संभाए खानो मर खयो खूह ते जे खूह बि खूह हुजो जिथे वसम न वेझाणी भरण ईंदी भूंगड़ियुनि मां पालणे थी पाणी उन ॾींहुं अवेर थी अधू नाज़ुक निमाणी खिमंदी आई खूह ते झटपट चांगियाणी फोग बि उमर सां इहा ख़बर कई इहा अथई मारू तूं तिर नट कहाणी उमर बि उठ ते सोगी कई सांगियाणी बाक़ी संगत्याणी सां यार मातम कंदी वई मली हाणे मारू खे खयई मारू खे जो खयई त हाणे वञे पियो उठ ते खयूं सिज लहे पियो मारू ई ॻाल्हायो मारू पई ॻाल्हाए सिज सां मता लही सिजरा मता पए ऋण में राति रखियो ऐं बकरी कीअं कटींदा राति न हीअं न चओ हीअं त भली लओ सिजड़ा भली पए रण में रात बखेड़ो आई बकरी कटे गुजारन रात जेतर मारू न चवंदी बात तेतर भेण भैया भर साईं वरी थोड़ो वरी बे सुर दे बि हलऊं जिथे तहां चओ ॻाल्हि ई आहे पंहिंजी ॻाल्हि चई हिकु ॾींहुं माई सोणी जी ॻाल्हि थो कयां चई हिकु ॾींहुं शौक़ ते निकिता चवनि पिया हुया 4 यार उॾंदा आया ॾिठऊं दूहे जी दवार लही पिया उते चऊं असांखे खीर पीआर में हार होलियूं कोन्हनि भाण में भई हुन दरिया खां हुन पार मच्छी बीठी आहे हिकिड़ी वठाण ते उहा ॾाढी आहे बीमार उन्हनि मां हिकिड़े हथ खणी चयसि जंहिंखे सॾनि पिया हेतिरे करार साड़ो ॾे भाड़ो तोखे खीर ॾींदई धनार खयई साड़ो ॾिनई भाड़ो भरे आयो बोतार ई पुर थी आई मांजी मञादार ओबर असीलन जी हिन सांडे रखी सुरसदार ओॾो ॼञ अचे पई ॾम जी जंहिंखे खीर खपे पियो सोण लाइ यार खणी ॾिनई ॾम खे ॾम ॾिनो सुहिणी खे पी वई पातार हींअर सां पुर थी वई करे पई मेहार ओ यार इहा हुयसि पचार इश्क जी अली गुल सुहिणी जेॾीमहिल हाणे मेहर ते वञे पई हीअं सावण हुजे दरिया ते अचे बीठी दरिया दाबा ते ॾेसि अॼु न लाइजाए मारींदोसि आहे हाणे सुहिणी ॻाल्हाए पई दरिया सां चई कड़क कड़क कुन वॼो आव न ड्रिजाए सुहिणी मन में यार मेहर जी मूंखे धरणो आहे धॼु आऊं त खिलाए थी अॼु तूं खणी उबतार चई कारी रात कुन खणा कुन हेठि अकु इश्क जनी जो मर्क सां पतण कीअं पुछंदी कारी रात कुन घणा कुन हेठि पाणी इश्क जनी सां साणी सां पतण कीअं पुछंदी कारी रात कुन घणा कुन हेठि बेर इश्क जनी जे पेर सां पतण कीअं पुछंदी चई कारी रात कुन घणा 29 ऊंदाई चंद्र नालो न हुयो ॿियो दरिया जी धड़ लाई साहड़ ख़ातिर सुहिणी आधीअ जो पे आई सैयद लाल लतीफ़ चए कंहिं नाहे मिलाई कुननि में केरु घिरे हाणे चई त सुहिणी घिरी सीर में करे अला तोहार गजर के वात में सिसी मंझि सेसार चूड़ा बीड़ा चिक में ॿियो खुलियसि वार पोइ यार मिड़िया मच्छर हज़ार जो भाङा थी सुहिणी